रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में यमन जे मुल्क में हिकिड़ो हमरा पैदा थियो, उनजो नालो मुसैलिमा हो। उन नबूवत जी दावा कई त आऊं नबी आहियां। पोइ वरी जुर्रत करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़त लिखई। उन मुसैलिमा कज़ाब जेको कूड़ो हो उन ख़त लिखियो असांजे नबी सगुर खे। उन ख़त में छा लिखई? मिन मुसैलिमत इला रसूलिल्लाह من مسلمة رسول الله إلى محمد رسول الله فإن الأرض نصفها لي ونصفها لك. ये खत लिखे पियो मुसैलिमा जेको अल्लाह जो रसूल आहे, खत वञे पियो मुहम्मद ना, उहो बि अल्लाह जो रसूल आहे, आऊं बि अल्लाह जो रसूल आहियां, तूं बि अल्लाह जो रसूल आहीं, पाण ॿई रसूल आहियूं। ज़मीन जी हुकूमत विरायूं था, अधु तूं खणा अधु आऊं थो खणा। इहो खत रसूल वटि पहुतो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ में पाण सगुरन कातिब घुरायो, वरी इन खत जो जवाब लिखरायो। उन खत जे जवाब में अल्लाह जे रसूल लिखरायो मिन मुहम्मद रसूलुल्लाह इला मुसैलिमत कज़्ज़ाब फ़इन्नल अर्ज़ लिल्लाहि यूरिसु मन यशा मिन इबादिही। ही खत लिखे पे वञे पियो मुहम्मद मुस्तफ़ा जे तरफ़ां जेको अल्लाह जो सचो रसूल आहे। तूं कूड़ो आहीं, आऊं अल्लाह जो रसूल आहियां। मुसैलिमा कज़्ज़ाब आहे, मुहम्मद सचो रसूल आहे। ज़मीन जी हुकूमत न का तुंहिंजी आहे न का मुंहिंजी आहे। ज़मीन जो वारिस अल्लाह आहे ऐं रब जंहिंखे वणे तंहिंखे ज़मीन जो वारिस बनाए। हिन वक़्तु हिन धरती जो धणी ऐं मालिक मूं मुहम्मद खे अल्लाह से बनायो आहे। ये खत रसूल लिखाए तैयार कयो। हाणे सहाबा जो मजमा आहे, सहाबी बि वेठा आहिनि। कचहरी सहाबा जी आहे। ओ परियां छेड़े में हिकिड़ो सहाबी बीठो आहे, उनजे मथे ते खजूर जो छॿो रखियो आहे, खारक मदीने में खपाए थो ऐं उन मां गुज़र करे थो। मिसकिन सहाबी आहे, उनजी ज़ाल पाए, 12 उनजा बच्चा आहिनि, हिकिड़ो बच्चो थञ ते आहे सम्झो, ऐं खारक मदीने में खपाए थो। कारकनि वारो कारकनि वारो कारकनि वारो हिकिड़ी खारक वात में पई आहे, उहा चॿे पियो। उहा अञा चॿे दंग कोन कई, तेसि ताईं रसूल ऐलान कयो त हीउ मुंहिंजो ख़त खणी यमन जे बादशाह मुसैलिमा ताईं केरु वेंदो? त हू जेको मिसकिन बीठो उनजे जे मथे ते छॿो हो, उन रड़ कई, चइसि आऊं थो वञा, मूंखे ॾियो। त जो ॻाल्हाईंदा वात मां खारकनि जो फुहारो निकितो, सो वरी वेठलनि खे अची लॻा दाणा सन्हा सन्हा। तॾहिं वेठलनि मां कंहिं रड़ कई त अलाह जा बाना खारक त खाई वठि, पोइ ॻाल्हाए, खारक वात में पई आहे। तॾहिं उन साहिबी जवाबु कढो न कि जेसीं खारक खाईंदुसि तेसीं देरि थी वेंदी, थी सघे थो इहो ख़त ॿिए कंहिंखे मिली वञे, ॿियो केरु नंबर खणी वञे। आऊं चाहियां थो त नंबर मूंखे मिले, मरां त आऊं मरां, शहीद थिया त आऊं थियां, मूंखे ख़त ॾियो। अल्लाह जो रसूल फरमाए वेझो थी। अल्लाह जो रसूल ख़त ॾिनो, पंहिंजो घोड़ो, पंहिंजे सवारी वारो घोड़ो अल्लाह जे रसूल जो पंहिंजो उहो ॾिनई, नेज़ो ॾिनई। पाण फरमायो ख़त खणी रवानो त अल्लाह शाहिद आहे। सहाबी फरमाईंदा त इहो मिसकिन सहाबी रसूल जे घोड़े ते चढ़ी मदीने मां जॾहिं निकितो, तॾहिं एॾी हिशमत ऐं वहशत ऐं अहिड़े तम तराक सां निकितो जो असां सम्झो त ही दुनिया जो को अज़ीम जर्नेल आहे जेको कंहिं महाज़ ते जंग लहण पियो वञे। घर कोन वियो, ज़ाल खे कोन ॿुधाई, बचनि खां कोन मोकिलाई, उतां ई खारके जे छॿे खे उछले घोड़े ते रवानो थी चढ़ी रवानो थी हलियो। हा तबसरा पोइ कदा सहाबा ते पहिरीं पंहिंजे दिलि खां फ़ैसिला 3 ॾींहं तबलीग जमात में नालो लिखाई आहे। जॾहिं त पठान फिरी आया न दर ते त भाई निकलो, कहाँ गए? 3 दिन का नाम है आपका। पोइ वरी गोद ॿधी घरां निकिरजो त मूंखे कल्ह खां वठी झोला बनाओ पियो हलियो। तबसरा जा सहाबा ते कयो, हिननि जूं क़ुर्बानियूं तॾहिं त दीन दुनिया जे मुल्क जे कुंड कोर्स ताईं पहुतो आहे। मुंहिंजा दोस्तो, ही साहिबी घोड़े ते चढ़ी रवानो थियो, यमन जे मुल्क वञी पहुतो। परायो मुल्क, हुकूमत पराई, बादशाह काफ़र, उन जा उम्मती वेठा आहिनि, उघाड़ियुनि तलवारनि वारा, गन में न बीठा आहिनि। ही सिधो पियो वञे, सिधो बादशाह खे वञी ख़त ॾिनई, चाचा ही ख़त वठ। तॾहिं बादशाह हिनजे मुंहं में निहारे कि तूं केरु आहीं रे? तॾहिं सहाबी परायो मजमा, हुकूमत पराई आहे, सभु धारिया दुश्मन काफ़र आहिनि। उन मेड़ में सहाबी हिकिड़ो बीठो आहे। बादशाह थो पुछे केरु आहीं रे? तॾहिं 2 हथ सहाबी पंहिंजा ॾाड़ीअ ते रखी बादशाह खे छा चयो? चई मूंखां ख़बरनि पुछण जी ज़रूरत न आहे, असीं मुहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम परे खां पधरा हूंदा आहियूं, सभु को असांखे ॾिसी चवंदो आहे रसूल जो ग़ुलाम पियो वञे। ॾाड़ी ॾा इशारो
कि असीं रसूल जा गुलाम आहियूं। मूंखे अल्लाह जे रसूल मोकिलियो आहे, ख़त खोल पढ़। उन ख़त जो खोले पढ़े त उन में लिखियो पियो आहे, आउं मोहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहियां, तूं कज़ाब आहीं, तूं कूड़ो आहीं। जेॾी महिल इहे लफ़्ज़ पढ़ई त माना हू मूंखे कूड़ो पियो चए, माना कूड़ो ई आहे। चए हा रसूल लिखियो आहे। कि तोखे ख़बर आहे हिन जी सज़ा कहिड़ी आहे? चए हा मूंखे ख़बर आहे। कहिड़ी सज़ा आहे? मारींदे न, मारण लाइ आयो आहियां। ॿियो तूं छा कंदे मूंखे? ॿियो तूं छा त कंदे? बात केॾी ज़रूरत सां पियो ॻाल्हाए साहबी। बादशाह तलवार खणी उचो धक हंसि, बांह पाड़ो पाड़े हीअ हली वई हली। चई तोखे चवां थो सोचे वठि मोहलत अथई। चई बादशाह मूं सोचे छॾियो आहे। बादशाह धक आयो, ॿी बांह बि वई हली, ॿई बाहूं कटिजी वयूं। बादशाह चयो सोचे वठि, कल में था बात कनि, रसूल मां बात कनि, न त मारींदो अथई। चई बादशाह ॻाल्हि ॿुध, जॾहिं मूंखे रसूल ख़त ॾिनो हो न, कसम आहे रब जो, ऐं घर कोन वियुसि, मूं ज़ाल खां इजाज़त कोन वरिती, मूं बच्चनि खां कोन मोकिलायो। बादशाह 12 मुंहिंजा ॿार आहिनि, मुंहिंजो हिकिड़ो ॿार थञ ते आहे, मां जा बुब्बा पिए थो, कसम आहे रब जो मूं बच्चनि जो मुंहुं कोन ॾिठो। रसूल जे हुक्म में मथां देरि थी न वञे, ऐं बच्चा छॾे आयो आहियां, ज़ाल छॾे आयो आहियां, शहादत जे शौक़ में आयो आहियां। तोखे मारणो हुजे त मार, छा कंदे तूं? सिर कलम कंदे न, इहा ई त मुंहिंजी ख़्वाहिश आहे। बादशाह उथियो, तलवार हई, सहाबी जो सिर कलम थियो, सहाबी शहीद थियो। इन सहाबी जो नालो हबीब बिन ज़ैद हो। इहो हबीब जॾहिं शहीद थियो तॾहिं मदीने में मस्जिद नबी जे अंदरि अल्लाह जो रसूल सहाबा सां गॾु वेठो हो। उन महिल रसूल लाइ रोई पिया। अल्लाह जे रसूल जी अखियुनि में मुबारकनि मां लुड़क किरिया। तर सहाबा ॾिठो त साईं जिन त रोअनि पिया, ख़बर न छो पिया रोअनि। तर सहाबा पुछियो साईं ख़ैर त आहे, रुओ पिया, तव्हांजे अखियुनि मुबारकनि खां लुड़क पिया वञनि। तॾहिं अल्लाह जो रसूल जवाबु कढो न, पाण फरमायूं मुंहिंजो सहाबी हबीब मुसैलिम जे दरबार में पहुतो, उनखे ख़त पुॼाई, मुसैलिम उनखे शहीद करे छॾियो। मुंहिंजो सहाबी हबीब शहीद थी वियो आहे। पर मुंहिंजे रब जा फ़ैसिला अजीब आहिनि। अल्लाह ताला जन्नत जा 8 ई दरवाज़ा खोले, मलाइकनि खे लाइन में अटेंशन में बिहारे छॾियो त होशियार थियो, जन्नत जा दर खोलियो, इस्तक़बाल करियो। मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी हबीब शहीद थी चुको आहे, उहो अचे पियो, उनखे मोकल ॾेई छॾिया, जितां वणेसि जन्नत में हलियो वञे, सभु दर खोले छॾियो। या हुई अकली मोहब्बत।